अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद करां दोस्तों सब जेके आहिनि ख़ुशि हूंदा पंहिंजी ज़िंदगी में। ऐं बहरहाल फस्ट टाइम जेका असां पंहिंजो चैनल जेको आहे सिंधी पंहिंजो चैनल जेको असां स्टार्ट कयो आहे। ऐं स्पेशली हिन चैनल जे ड्यूरेशन में हालांकि सिंधी जेके बि असांजा सोशल सर्कल में जेके बि दोस्त यार आहिनि जेके हालांकि फिज़िकली पंहिंजी सिंधी एक्टिविटी खे ॾिसणु चाहिनि था त इंशाअल्लाह ताला असां सां जुड़ण जे लाइ चैनल खे सब्सक्राइब करे बेल खे प्रेस करे छॾिजो ताकी असीं तव्हां सां जेको आहे हम कलाम रहूं। दोस्तों ज़िंदगी में इंसान जो घणो कुझु मिशन हूंदो आहे, घणो कुझु चाहींदो आहे इंसान जेको आहे त मां अॻिते वधां कंहिं सोशल सर्कल जे हिसाब सां पंहिंजो हिकिड़ो दाइरो वसी कयां। जिन जा कुझु मिसाल मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदुसि हिन वीडियो जे ड्यूरेशन में। ऐं उन्हनि मिसालनि मां तव्हांखे ज़रूरु यकीनन अंदाज़ो थी वेंदो त इंसान पंहिंजे पाण में केतिरी पावर जो जेको आहे न रखी सघे थो। तव्हां नंढो मिसाल ॿुधंदो त अमिताभ बच्चन आहे या जेका वॾा जेके बि टॉप क्लास जा जेके बि एक्टर आहिनि उहे छा कंदा आहिनि, सोशल सर्कल जेको आहे पंहिंजो उहे क्रिएट कंदा आहिनि, माण्हुनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, माण्हुनि सां मेल जोल कंदा आहिनि, माण्हुनि सां रिलेटिव हूंदा आहिनि। उन जी वजह सां हुनजो जेको विज़न आहे सो टाइट हूंदो आहे। ऐं हालांकि तव्हां ॾिठा हूंदा अमूमन अगरि उहे वीडियो बि ठाहींदा आहिनि त उन जी वीडियो ते करोड़े व्यूज़ ईंदा आहिनि। ऐं मतिलबु उन्हनि व्यूज़नि जे थ्रू उन फॉलोवर्स जे थ्रू उहो जेका बि अर्निंग कंदा आहिनि उहा मतिलबु पंहिंजी फॉलोवर्स ऐं पंहिंजी MLM इंडस्ट्री मां कंदा आहिनि। मतिलबु हिकिड़ा माण्हू पंहिंजे ज़िंदगी खे गुज़ारण जे लाइ पंहिंजा जीअं पाण थंबा खड़ा कंदा आहियूं, पंहिंजा थंबा खड़ा कंदा आहिनि, उन थंबनि ते महिनत कंदा आहिनि। महिनत करण खां पोइ जंहिं महिल टावर तयारु थी वेंदो आहे त ऑटोमेटिकली जेको आहे उन ते लोड जेको आहे वधी वेंदो आहे। त इंसान जेको आहे पंहिंजी ज़िंदगी जी ड्यूरेशन में अहिड़ा जेको आहे तवील कमु कंदो आहे जंहिंजे आधार ते इंसान कामयाबु थियण जी कोशिशि कंदो आहे। उन जे लाइ कुझु यूट्यूब हालांकि बहितरीनु हिकिड़ो सिस्टम आहे। त असां चाहियो आहे त असीं पंहिंजे चैनल खे ग्रोथ करण जे लाइ सभिनी सिंधी भाउरनि खे गुज़ारिश कंदासीं त हिन वीडियो खे जेको आहे शेयर कजो, फॉरवर्ड कजो। ऐं अगरि पहिरीं बार हीअ वीडियो तव्हां ॾिसो पिया त चैनल ते जेको आहे सब्सक्राइब करे बेल खे प्रेस करे छॾिजो ताकी असांजी जेका बि एक्टिविटी हुजे उनजो इंस्टेंट नोटिफिकेशन तव्हां सभिनी दोस्तनि खे जेको आहे मिलंदो रहे। अॼु जेको आहे शॉर्टली वीडियो ठाही आहे 2-3 मिंटनि जी। इंशाअल्लाह ताला डे बाय डे जेको आहे मुख़्तलिफ़ नएं मौज़ुनि ते असीं तव्हांजे अॻियां जेको आहे वीडियो वग़ैरह ठाहींदा रहंदासीं इंशाअल्लाह दोस्तों। अगरि तव्हांजो मोहबत ऐं तव्हांजो प्यार असां सां हूंदो त इंशाअल्लाह ताला अॻिते हली करे तमामु वसी पंहिंजे चैनल ते जेका आहे नई रोटेशन जेका आहे असीं तव्हांजे साम्हूं जेका पेश कंदासीं। दोस्तों तमामु घणो थोराइतो आहियां दोस्तनि जो जिन इहे पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे हीअ वीडियो ॾिसनि पिया। दोस्तों उन्हनि सभिनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। इंशाअल्लाह ताला ठाहींदुसि वरी का ॿी वीडियो इंशाअल्लाह तव्हां सां मुखातिबु थियण जे लाइ। तेसिताईं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।